तकरीबन 3 साल थिया असांखे भॼंदे भॼंदे माना असां लाइ केतिरो ख़र्च कयो आहे। ग़रीब माण्हू कोई मज़दूरी कई हुई, कुझु ॿकरियूं विकियूं हुई, कुकड़ियूं विकियूं हुई, पर हिते पाई जा खुला कोन थिया। यूसी डाडा में सैलाब मुतासिरीन जा घर 5 साल गुज़रण बावजूद अधूरा। मुतासिरीन जो आला इख्तियारनि खां जांच जो मुतालबो। 5 साल अॻु आयल तबाह कंदड़ सैलाब खां पोइ सिंध हुकूमत पारां मुतासिर खानदाननि लाइ घर तामीर कराइण जो मनसूबो शुरू कयो वियो, पर टंड बागो हल्के जी यूनियन काउंसिल डाडा देखारी ख़बरलो ॻोठ सटल मला उस्मान पंवर गुलाम नबी रिंद जे रहवासियुनि जो चवणु आहे त अॼु ताईं केतिरा ई मुस्तहक़ खानदान पंहिंजे घरनि खां महरूम आहिनि। मुतासिरीन मूजिब कुझु माण्हुनि जा बैंक अकाउंट खोले खेनि 2 किस्तूं जारी कयूं वयूं। कुझ खे सिर्फ़ 1 किस्त मिली, जॾहिं केतिरा ई अहिड़ा बि आहिनि जिन खे अञा ताईं पहिरीं किस्त बि न मिली आहे। रहवासियुनि इल्ज़ाम हयो आहे त NRSP जी कुझु अमलदारनि जी मुबैना बेज़ाबतगीन ऐं करप्शन सबबि मुस्तहक़ माण्हुनि खे संदन हक़ नाहे मिली सघियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा लाॻापियल इख्तियारनि वटि शिकायतूं दाख़िल करायूं, पर संदन मसइलनि जो को बि हल नाहे निकितो। अच्छा बच्चा लिखायो किथे असे अटो भतो रखो। अच्छा तने बाजार ऑफिस में चेक करायो कार्ड तो हो जंदा भरी वने वापस फोटो कढ रहा है, पैसा बसा का वठन था। अच्छा हर दफ़े संदन आवाज़ के नज़रअंदाज कयो वियो। बरसातुनि जी मौसम वेझो हुजण सबबि मुतासिर खानदान सख़्त परेशानी में मुब्तला आहे। संदन चवणु आहे त बिना घरनि जे हू पंहिंजे ॿारनि समेत खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुतासिर खानदान मुख्तियारकार असिस्टेंट कमिश्नर AC टंड बागो NRSP जे आला इख्तियारनि ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त यूसी डाडा में सैलाब मुतासिरीन जे घरनि वारे मंसूबे जी शफ़ाफ़ ऐं मुकमल जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुस्तहक़ माण्हुनि खे संदन रहियल किस्तूं फौरी तौर जारी करे जल्द खां जल्द घर तामीर कराए ॾिना वञनि। मुतासिरीन सवाल उतारियो आहे त जॾहिं ॿियनि इलाइक़नि में सैलाब मुतासिरीन जा घर मुकमल थी चुका आहिनि त पोइ टंड बागो जे यूसी डाडा में अञा ताईं केतिरा ई घर छो तामीर न आहिनि थी सघिया। रिपोर्ट करे आहे शहबाज खुसो, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया सेंटर सिंध। वधीक ॾिसंदा आहिनि रिपोर्ट में। अच्छा 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 वो घर मुंहिंजो हो तो वो अञा घर वो आयो कोन्हे। अच्छा NRCR न रोंदा चंदा तो मथा पैसा अची आन वञू बैंक में वही चंदा बैंक में तो पैसा किरन कोन्हा। अच्छा देखे बस घरे घर 12 महीना जा खर्च करे करे असी थकजी जाई। अच्छा 3 साल इनके अंदाज़ो थी वियो आहे। हाणे 12 महीना जा ने डोल दे अदा पैसा जना आया बैंक में, बैंक वाला चवंदा हिते पैसा किरन कोन्हा। अच्छा जे वञू था जुड़े NRCR न उहे बि चवंदा तो पैसा अची आन तो या बैंक में कोन आया। जे टंडे वञू था बची ने तब इहा ई ॻाल्हि आहे चवंदा तो या पैसा बैंक में कोन अचनि, NRCR न पैसा जॻह था अची आन इस्लामाबाद में। अच्छा पोइ हाणे ख़ुदा ॼाणे इहो छा कयो अथनि ऐं कहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे इहे जेके DC आहे उनखे असांजी अपील आहे कि ग़रीब मिस्किन नंढड़ा असांजा बच्चा आहिनि। असांजी पहिरीं किस्त जेका आई आहे साहब असांखे मिले कोन थी। असांजा हक़ जे अची ॾिसनि सरदनि। चलो गुलाम हैदर मल्हा ॻोठ मोहम्मद सचल मल्हा यूसी डाडा तालुको टंड बागो ज़िलो बंदी। पर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त 2024 जे 9 महीने में लिस्टनि में नाला आया। तकरीबन 3 साल थिया असांखे भॼंदे भॼंदे माना असां लाइ केतिरो ख़र्च कयो आहे। ग़रीब माण्हू कोई मज़दूरी कई हुई, कुझु ॿकरियूं विकियूं हुई, कुकड़ियूं विकियूं हुई, पर हिते पाई जा खुला कोन थिया। अब्दुल गनी जो घर रहियल आहे, उन ग़रीब जे घर जी हालत ॾिसो। मोहम्मद बख्श जो घर रहियल आहे, ॿिए ग़रीबनि जे घर जी हालत ॾिसो। बिहार जो घर रहियल आहे। 3 साल खां 3 साल थिया असां घुरा घुरा करे गुलाम मुस्तफ़ा जामड़े साहब खे फ़ोनूं कयूं अथऊं, गफ़ार साहब खोखर खे चयो अथऊं, साईं मुस्तफ़ा उमराणी खे चयो अथऊं, केरु माना पुछण वारो कोन्हे। 3 साल थिया घोड़ा घोड़ा करे गरीब जा घर अचनि ई कोन था। 3 साल थिया आहिनि, लिस्ट में नाला आया आहिनि, बैंकुनि में अकाउंट खुलवाया अथनि, चेक बुक पिया आहिनि, जोड़ी जोड़ी तकायूं, केरु वार करण वारो कोन्हे।
पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ख़बर पइजी वई आहे, 2 साल जोड़ी कमु सॼो मुख़्तियार जेको वेठो आहे उते कंप्यूटर ते बदीन में इन ख़राबु कयो आहे, मुख़्तियार अंताणी। ऐं हीउ मुस्तफ़ा उमराणी जेको आहे साईं, इहो बि कंहिं कम जो कोन्हे, ग़रीबनि जो आहे ई कोन, ख़बर कोन्हे अलाए छा आहे, जेको हिते अचे थो सभु को पंहिंजी थो ॿुधाए, तकरीरूं वॾियूं था कनि, बाक़ी NRPR में सफ़ा तबाह करे छॾियो। हिननि जो चवणु आहे त पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां, असांजो ॾोह कहिड़ो आहे। इन ग़रीब मिसकिननि जे घरनि जी तव्हां हालत ॾिसी सघो था, ठीकु आहे। सभु जेके बि आला अफ़सर आहिनि उन्हनि खां असीं मुतालबो था करियूं त हिननि जा जल्द खां जल्द घर जारी कयो वञनि बरसाति खां अॻे, ठीकु आहे। गवर्नमेंट सिंध DC साहब बदीन ऐं मुख़्तियार कार साहब सभिनी खां अपील था करियूं त हिन ग़रीबनि जा जल्द खां जल्द घर जारी कया वञनि।